मीडिया गोरे में वाइस पर्सन के हवाले सां ये बुख हड़ताल बेगुम कयल माण्हुनि जी आज़ादी बाज़ियाबी लाइ रखी वई आहे। मिसिंग पर्सन जो मामिलो तक़रीबन गुज़िरियल साल खां वठी 14 महीननि खां वधीक अर्सो थी वियो आहे। सिंध में ॿ लाख मार्च थी चुका आहिनि ऐं सवनि जी तादाद में एहतिजाज आहे। हिन एहतिजाज में शिदत तॾहिं आई आहे जॾहिं 20 मई ते कराची प्रेस क्लब अॻियां सिंध जी जेको आहे सो न्याणियुनि जा कपिड़ा फाड़िया विया ऐं क़ौमी कारकुननि खे खपे गुम कयो वियो। उन खां पोइ हिन एहतिजाज में वधीक शिदत पैदा थी आहे ऐं असांजा सिंध जा समूरा माण्हू उन में सियासी कारकुन हुजनि, अदीब हुजनि, दानिशवर हुजनि, सहाफ़ी हुजनि, कलमकार हुजनि, वफ़ाक़ परस्त हुजनि या क़ौम परस्त हुजनि, उहे सभु हिक पेज ते आहिनि त सिंध जी जेके खपे गुम कयल क़ौमी कारकुन, अदीब, दानिशवर, सहाफ़ी सभिनी खे बाज़ाब कयो वञे, उनखे आज़ादु कयो वञे। जेकॾहिं अगरि उन ते को केस आहे उनखे अदालत में पेश कयो वञे। हिन मुल्क जे कानून मूजिबि जेको बि माण्हू अगरि कंहिं केस में घुर्बल हूंदो आहे या उन ते का चार्ज हूंदी आहे त उनखे 24 कलाकनि जे अंदरि मैजिस्ट्रेट जे साम्हूं पेश करणो हूंदो आहे। पर हिन मुल्क जे अंदरि असांजे माण्हुनि खे 14 महीननि खां वधीक अर्सो गुज़री चुको आहे। हिन खे 6 साल थी विया आहिनि, उहे माण्हू अञा ताईं गुम आहिनि। हिन मुल्क जे अंदरि हिकु तरफ़ असांजो जेको जंहिंजे इंडिया जो जेको एजेंट जंहिंखे एजेंट पाकिस्तानी सरकार डिक्लेयर कयो कुलभूषण यादव, उनखे पंहिंजी अमड़ सां पंहिंजी घरवारी सां जेको आहे मिलायो थो वञे। पर सिंध जे माण्हुनि खे उहा जेको आहे सो एतिरी बि सहूलियत न आहे त असांजे वारसनि खे, असांजे अमड़ियुनि खे, भेनरुनि खे, असांजे भाइरनि खे, पीअरनि खे ॿुधायो वञे त उनजा बच्चा, उनजा वारस कहिड़े हाल में। असीं चऊं था त जेको आहे सो हिकदमि असांजे जेके गुमशुदा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे ऐं जेकॾहिं न त इहे एहतिजाजी तहरीक जारी रहंदी ऐं ईद खां पोइ उनजे लाइ सख़्तु जेको आहे एहतिजाज